नाजरीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सखर में खबर ॾींदा हलूं त मशहूर टिकटॉक हरीम शाह जो ज़िक्र सिंध हाईकोर्ट सखर बेंच में भी ज़िक्र। सिंध हाईकोर्ट सखर बेंच में सीनियर जज जा एडिशनल एडवोकेट जनरल के दिलचस्प ऐं मज़ाहिया जुमला जस्टिस उमर सियाल एडिशनल एडवोकेट जनरल सां मुखातिब थींदे चयो त हरीम शाह अवां सां राब्तो कयो है। मां घणो सुप्रीम कोर्ट में रहियो आहियां, मूं सां हरीम शाह जो राब्तो नाहे। एडिशनल एडवोकेट जनरल शफी मोहम्मद चांडिया जो मज़ाहिया अंदाज में जज के जवाब जस्टिस उमर सियाल चयो त पूरी असेंबली मेंबरन जो हवालो हरीम शाह असां अची रहियो है। इहो सैयद केर है जंहिंजो तमाम घणो चर्चो है। एडवोकेट शफी मोहम्मद चांडिया चयो है त जंहिंजूं वधीक ॻाल्हियूं हलन पियूं उहो ज़ुल्फ़कार शाह है। ज़ुल्फ़कार शाह वारा खानदानी आहिनि जंहिंजी तरदीब कई है। हरीम शाह जे ज़िक्र ते अदालती कमरे जो मुखिल खां रोके न सघियो ऐं टहक ईंदा रहिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।